अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध ऑनलाइन टीवी में भलीकार आवां इमरान मलिक शामिल कयूं था हिन वक्त जूं ख़बरूं। नाज़रीन, सिंधड़ी लॻ ओल्ड थाणे जे हद में बासरनि जो क़ब्रिस्तान ते कब्ज़ो, क़ब्रिस्तान खे बाहियूं ॾेई क़बरूं ड्राहे पट करे छॾियूं। सिंध ऑनलाइन टीवी ऑफिसर जे ख़बर मूजिबि सिंधड़ी लॻ ओल्ड थाणे जी हद जे रहिवासियुनि चेतन भील जी अॻुवाणी में चेतन भगत, मोती भील, खानू ऐं ॿियनि सहाफ़ियुनि आॾो एहतिजाजी मुज़ाहिरो कंदे चयो त असां भीलनि जी 5 पीढ़ियुनि खां क़ब्रिस्तान आहे, जिन खे बासर ज़मींदार नदीम कावड़, प्रकाश फ़कीरो, लक्ष्मण ऐं ॿिया राति जो बाहि ॾेई बीठल वणनि समेत क़बरुनि ते पयल पड़ साड़े ट्रैक्टर हलाए काफ़ी क़बरूं खेड़े करे पट करे छॾियूं आहिनि। हुननि चयो त असांजो क़ब्रिस्तान खे बासर ज़मींदार ड्राहे ज़मीन आबाद करे रहिया आहिनि। एहतिजाज कंदड़ ॿुधायो त सरकार पारां 7 एकड़ खां वधीक जी एराज़ी जो क़ब्रिस्तान असां भील बिरादरी खे ॾिनल आहे, जिन खे हू ख़तमु करणु चाहिनि था। उन्हनि DIG मीरपुर ख़ास, SSP मीरपुर ख़ास समेत वस वारनि खां मुतालबो कंदे चयो आहे त बासर ज़मींदारनि ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई करे भील बिरादरी सां इंसाफ़ कयो वञे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन टीवी।